मेहड़ पुलिस मूजिब लौंग तुनियो लाड़े खां फुर जे इरादे सां बीठल हथियारबंदनि गश्त कंदड़ एसएचओ ए सेक्शन मुश्ताक आलमानी जे पुलिस मोबाइल ते हथियारबंदनि जी फायरिंग करे ॾिनी, जंहिं बाद पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुक़ाबलो थी पियो, जंहिंमें मेहड़ थाणे जो पुलिस एहलकार मक़सूद अहमद अबड़ो ज़ख़्मी थी पियो। पुलिस जी जवाबी फायरिंग में हथियारबंद फरार थी विया ऐं हिक हथियारबंद जे ज़ख़्मी थियण जा पिण इतलाउ मिलिया आहिनि। ज़ख़्मी पुलिस एहलकार जो तालुक़ इस्पताल मेहड़ में इलाज कयो पियो वञे, जॾहिं त एसएसपी दादू जी हिदायतुनि बाद डीएसपी मेहड़ वहीद बेग लाड़क एसएचओ ए सेक्शन मुश्ताक आलमानी पुलिस अटाला साण करे सर्च ऑपरेशन शुरू करे ॾिनो, जॾहिं त पुलिस पारां हिक शकी जवाबदार खे पिण गिरफ़्तार करण जा इतलाउ आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।